अति उतंग जल निधि चहु पासा, कनक कोट कर परम प्रकाशा। इन्हें जो मतलब कि वो अत्यंत ही मथे आहे, जाम घणो ही मथे ऊंचो आहे। उन्हें जे चारों ओर समुद्र ही समुद्र आहे, समुंड ही समुंड आहे। सोने जे परकोटे सा अर्थात स्वर्ण जी चार दीवारी सा, अर्थात स्वर्ण जी चार दीवारी सा परम प्रकाश थी रहो आहे। अग्या चवंता बाबा तुलसीदास कि हनुमान जी मथे ऊंचाई ते जेको पर्वत शिखर हो उता लंका नगरी के निहारन प्या, लंका जे अंदर जो नजारो दिसन प्या। ऐं उन्हनि के पतो लगे पियो कि लंका नगरी ॾाढी ही जाम ऊंचाई ते वसियल आहे। हर एक भवन जाम मथे ऊंचा भवन उते ठयल आहिनि। चारों ओर हर तरफ दसन दिशाउं ॾहनि दिशाउनि सां समुंड सां घिरी वई आहे। अहिड़ी आहे लंका नगरी। ऐं थोड़ी जरा सी दूरी ते हर तरफ स्वर्ण जी सोन जी ऊंची मीनारूं ठयल आहिनि, किला ठया पिया आहिनि। ऐं जिन्हनि सां घड़ी निगरानी जे लाइ प्रकाश यानी कि रोशनी निकरे पई। यो आहे एड़ो सीन ता समझी था सगो कि हिकड़े देश जा जेका सेना आहे, सेनापति आहे, वो बे देश ते चढ़ाई करण का पैरी बे देश जे बॉर्डर ते वही करे बे देश जी सूचनाओं इकट्ठी पियो करे। एड़े ही नमूने हनुमान जी लंका ते हनुमान जी सां गॾ जॾहिं प्रभु श्री राम जी चढ़ाई करण ईंदा त पोइ ही जानकारियूं ॾाढे ही कम अचण वारियूं आहिनि। त अहिड़े ही नमूने जी सूचनाऊं हनुमान जी हुते इकट्ठो पिया कनि, एकत्रित पिया कनि। चओ श्री राम, जपो हनुमान, चओ श्री राम।